अदा तू मूंखे हल्के में वठी रहियो आहीं छा? मुंहिंजे यार जी शादी आहे ऐं सम्झे हल मूंखे अंदरि वञण ॾे। हल ॿाहिरि निकर। तो दोस्तों अॼु मुंहिंजे यार जी शादी आहे ऐं मूंखे ई अंदरि वञण न ॾिनो वियो। वाह अड़े दुनिया वाह। हेलो गाइस, अॼु मां ऐं आलिया वञूं पिया हिकु दोस्त जी शादी में। थोरो असांजो लुक ॾिसो कीअं पियो लॻे। गाइस अॼु मुकम्मल पार्टी जे मूड में आहियूं। कमेंट करे ॿुधायो त लुक कीअं थो लॻे। असीं त केतिरे ॾींहंनि खां एक्साइटेड हुयासीं ही शादी अटेंड करण लाइ, पर हाणे ॾिसो। ॿाहिरि त तमामु घणी ट्रैफिक आहे यार, किथे देरि नथी वञे। ओ यार हिते त तमामु घणी रश आहे। वॾा वॾा VIP ब आया आहिनि। गाइस लॻे थो को ख़ासि VIP महिमान अची वियो आहे। अदा हिन जी गाॾी ॾिसो केतिरी लग्ज़री आहे। फॉर्च्यूनर आहे, लॻे थो को लीडर टाइप माण्हू आहे। गाइस आलिया वरी किथे हली वई। लॻे थो मूंखे अकेलो अंदरि वञणो पवंदो त हलो हलूं अंदरि। गाइस तव्हां सभु अंदरि जे मंज़र लाइ तयार रहो। सॉरी सर, हिते बंदरनि खे इजाज़त नाहे, महिरबानी करे ॿाहिरि। अदा तूं मूंखे सुञाणी नथो, ओ हल्को वठी रहियो आहीं छा? ओए बांदर घणो न ॻाल्हा, ॿाहिरि निकर। ॾिसो दोस्तो शादी मुंहिंजे यार जी ऐं मूंखे ई अंदरि न वञण ॾिनो। वाह दुनिया वाह। चलो ठीकु आहे, हाणे ही वीडियो सिधो वेंदो YouTube ते, ट्रेंडिंग ते मिलंदासीं।